ॿियनि जे सहारे हुकूमत ठाहींदड़ IMF जी ॻाल्हि मञींदा आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त हुकूमत पंहिंजी अना इज़्ज़त सबबि ग़लत फ़ैसिला करे रही आहे। मिनी बजट पेश करणु सबूत आहे त हुकूमत मुआशी मामले में मुजाहिरे जो शिकार आहे, जेको मुआशी तौर मौत जे बराबर आहे। IMF बजट सां ग़रीबनि खे नुक़सान थींदो। हुकूमत हर 2-3 महीननि बाद मिनी बजट आणे रही आहे। मुल्क में महांगाई जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। महांगाई जो ज़िम्मेवार रुगो इमरान न्याज़ी आहे। वफ़ाक़ी हुकूमत हर क़ौमी साने में गुम थी वेंदी आहे। मरी ऐं बलोचिस्तान साने में हुकूमत गुम हुई। वज़ीर आज़म नोटिस वठंदो आहे पर थींदो कुझु नाहे। क़ौमी असेंबली में वज़ीरनि जी गैर मौजूदगी ते मुख़ालिफ़ धिर जो ऐवान मां वॉकआउट कोरम जी निशानी ते इजलास कुझु देर लाइ मुलतवी कयो वियो। इजलास ॿीहर शुरू थियण बैदि मुख़ालिफ़ धिर ॿीहर वापसि अची वई। वफ़ाक़ी वज़ीर अहमद अज़हर जी मुख़ालिफ़ धिर ते सख़्त तनक़ीद। संदसि चवण आहे त हू मुख़ालिफ़ धिर जे अॻवाननि जूं तक़रीरूं सब्र सां ॿुधनि था। संदन वारी ते मुख़ालिफ़ धिर जा हौसला जवाब ॾेई वञनि था। हू पंहिंजी ॻाल्हि करे चोरनि जीअं भॼी वञनि था, कीअं शर्मिंदा थी वापसि अची विया। PTI इक़्तिदार में आई त अॻूणी हुकूमतुनि जा कर्ज़ लाहिण लाइ कर्ज़ वरितो। नून लीग दीवाने जे वेझो मशद छॾे वई हुई। सख़्त फ़ैसिला करे मुल्की मशद खे बचायो। इमरान ख़ान असांखे IMF जो ग़ुलाम बणाइण चाहे त हुकूमत वटि मुल्क हलाइण जी का बि एजेंडा नाहे। मुल्क दीवाने जो शिकार थी वियो आहे। मौजूदा हालतुनि सबबि परॾेही सीड़पकार भॼनि पिया। बेरोज़गारी सबबि नौजवान आपघात करे रहिया आहिनि। मुल्क खे बद इंतज़ामी जो जहन्नुम बणाए वियो आहे। मुल्की तबाही जी ज़िम्मेवार PTI जी नाअहली आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि तक़रीरनि खां सवाइ कुझु नाहे। नून लीग अॻवान हसन इक़बाल जी हुकूमत ते तनक़ीद। पीपल्स पार्टी मरीज़ साने ते पाण मुरादो नोटिस अचण जो मुतालबो करे छॾियो। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त मरीज़ सानो कुदरती आफ़त न पर नालाइकी ऐं लापरवाही जी इंतिहा आहे। बर्फ़ अॻु बि पवंदी हुई पर कंहिं अवाम खे मरण लाइ न छॾियो। शहबाज शरीफ़ ऐं चौधरी परवेज़ इलाही जे दौर में बहितरीन इंतज़ाम हुआ। साने खे पार्लियामेंट समेत हर फोरम ते उथारियो वेंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां 21 जनवरी ते सॼे मुल्क में हारनि जे एहतजाज ऐं रैलियुनि जी क़यादत करण जो ऐलान। शहरी रहमान जो चवणु आहे त मुल्क तारीख़ में पहिरियों भेरो कणक फ़ी मण 2600 रुपया मण थी वई आहे। बहरान जी निशानी बावजूद हुकूमत निंड पियल आहे। बंपर फसल जी दावा कंदड़नि हारनि खे भाण बि फराम नाहे कयो। हारी कतारुनि में बीठल आहिनि। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? ॿियनि मामलनि जीअं भाण जे बहरान जो अज़ालो बि सिंध हुकूमत ते मढ़ियो वियो। नाइल हुकूमत ख़िलाफ़ PP हारनि जी रैलियुनि में शिरकत कंदी। PDM सरबराह मौलाना फजल रहमान ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ विच में मुलाक़ात। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल। मिनी बजट खे नाकाम बणाइण ऐं PDM जी ईंदड़ हिकमती अमली ते बि गौर वीचार। सिंध जे इतलात वारे वज़ीर सईद गनी MKM जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त MKM ॿीहर लिसानियत पैदा करण जी कोशिश कई। कंवर नबी चयो त PP मर्ज़ीअ सां तकबंदियूं कयूं आहिनि। तकबंदियूं करण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। सूबाई हुकूमत रुगो UC जो नालो ॿुधाईंदी आहे। नई आदमशुमारी तहत नयूं तकबंदियूं थींदियूं। जमात इस्लामी जो एतिराज़ ॿुधी ऐं उन्हनि में तरमीम बि करे सघिजे थी। पर हिकु MPA सीट सां 100 MPA जे पास कयल कानून ते ब्लैकमेल करण किथां जी टुक आहे। ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त मकानी निज़ाम ते रुगो सियासत ऐं पॉइंट स्कोरिंग कई पई वञे। जमात इस्लामी KP बलोचिस्तान में छो ख़ामोश आहे? जिते संदन वधीक वोट बैंक आहे उते ख़ामोश आहिनि।